अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिया लतीफ़ जीएस आवां माशूक हिंगोर जो जिया लतीफ़ जे पहिरीं सीरीज़ में अॼु तव्हांखे ॿुधाईंदो सिंध जे उन यगाने रागी जे बारे में जे शाह लतीफ़ जे प्रचारनि ऐं तंबूरे जी तारनि खे न सिर्फ़ सिंध पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में उजागर कयो। जी हाँ, उहा फ़क़ीरानी तबियत रखंदड़ अहम शख़्सियत आहे अलन फ़क़ीर। ऐं अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अलन फ़क़ीर जे बारे में, अलन फ़क़ीर जी ज़िंदगी जे बारे में। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, त अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मुंहिंजी तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी सब्सक्राइब कयो जिया लतीफ़ यूट्यूब चैनल खे ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो, जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हांखे बग़ैर कंहिं दिक़त जे नोटिफिकेशन जे ज़रिए पहुची सघे। सिंध जे हिन सुरीले रागी जो तालुक़ सिंध जे कोस्तार वारे इलाइक़े शेर आमरी ऐं पुराणे ज़िले दादू हाणोके ज़िले जाम शोरे सां हो। हिन जो तालुक़ हिकु मरणारे घराणे सां हो। संदसि वॾनि जो ॻाइण वॼाइण सां अयामनि खां वास्तो हो। हिन आमरी शहर में पंहिंजे वक़्त जे मशहूरु दोलारे ऐं दोलक नवाज़ धमाली फ़क़ीर जे घर में 1932 धारे जनमु वरितो। चयो वञे थो त संदसि वालिद धमाली फ़क़ीर कलाकार भॻत कोराम सां दोलक ते संगीत कंदो हो। अलन फ़क़ीर जी छटीअ ते मससि ॾाॾे मरूम जो नालो टोल ख़ान रखियो वियो, पर अलन फ़क़ीर जे ॼम वारनि ॾींहंनि में संदसि ॾाॾी ज़िंदा हुई, जंहिं नए ॼावल ॿार ते कंहिं मरूम जो नालो रखणु मुनासिबु न सम्झियो ऐं मथसि अलीअ ॾिनो नालो रखियो, जंहिं करे संदसि ॾाॾी ऐं ॿिया घर वारा प्यार मां खेसि अलन करे छॾींदा हुआ। अलन फ़क़ीर जो नंढपण ॾाढो अलमनाक गुज़रियो, छाकाणि त नंढपण में ई संदसि माउ ऐं ॾाॾी गुज़ारे वियूं ऐं संदसि पीउ ॿी शादी करे छॾी। अलन फ़क़ीर जा नानाणा लकीशाह सदर में रहंदा हुआ, उन करे हिन कॾहिं पंहिंजे घर में त कॾहिं नानाणनि वटि रही पंहिंजो नंढपण गुज़ारियो। नाले वारे मशहूरु ऐं शाइर मुज़फ़र काज़मी संदसि थञ शरीक भाउ हो। अलन फ़क़ीर पंहिंजे नंढपण में ई स्कूल वञण बजाए दादू खां कोटड़ी जे विच में हलंदड़ रेलगाॾी में मुसाफ़िरनि खे मज़ाया शाइरी ऐं चर्चा ॿुधाए पंहिंजो पेट पालणु लॻो, छाकाणि त उन्हनि चर्चनि ऐं भोगनि जी मोट में मुसाफ़िर ख़ुशि थींदा हुआ ऐं खेसि पैसा ॾींदा हुआ। हिकु दफ़े रेलगाॾीअ में संदसि परफॉर्मेंस दौरान कंहिं मुसाफ़िर खां पुछो त नालो छा अथई, ऐं हिन मोट में उन मुसाफ़िर खे अलन ॿुधायो ऐं उहो मुसाफ़िर हिन खे अलन आज़ादु करे पुकारणु लॻो, जंहिंखां पोइ हिन पाण उन नाले सां ॻाइणु शुरू कयो। अलन फ़क़ीर उन्हनि ॾींहंनि में भिटाई सरकार जी दरगाह ते बि कसरत सां हाज़िरियूं भरणु शुरू कयूं। ईअं ई हू भिट धणी जो मुस्तक़बिल पांधीड़ो बणिजी वियो। उते वञी शाह साईं जे राग मां बेहदि मसरूर थींदो हो। खेसि शाह जी दरगाह ते शाह साईं जो हिकु रागी साजन फ़क़ीर जेको अखियुनि खां नाबीन हो, जे आवाज़ ऐं अंदाज़ बेहदि मोयो। एतिरे क़दुरु जो अलन फ़क़ीर जॾहिं बि दरगाह ते वेंदो हो त साजन फ़क़ीर खे ॻोल्हे फ़ोले खां शाह जो राग ॿुधंदो हो ऐं वटसि जेतिरा बि पैसा हूंदा हुआ उन खे ॾेई छॾींदो हो। अलन फ़क़ीर जे बारे में उनजो पुटु हीअं थो चवे। के हवाले से कहना चाहूँगा कि वो एक बड़ा नाम ना सिर्फ सिंध का, ना सिर्फ पाकिस्तान का, बल्कि पूरे मुल्क का बड़े सगीर कह सकते हैं आपके बड़े सगीर का एक बड़ा नाम है। अपने सूफियाना और अपनी फ़कीरी से उसने पूरी दुनिया को मुतारिफ़ कराया, अपनी तरफ माइल करवाया, और उसकी तबीयत या उसकी नेचर, वो एक बहुत ही फ़कीर किस्म के आदमी थे। ना फिर वो प्रोफेशनल या मटेरियलिस्टिक सिंगर नहीं थे। बिज़नेस या पैसे के हवाले से उनकी कोई दिलचस्पी नहीं थी। मैं आपको बताता चलूँ कि बाबा साईं जो हैं वो जब स्टेज पे जा रहे थे तो एज अ सिंगर नहीं जा रहे थे, एज अ कॉमेडियन वो कह के जा रहे थे कि मैं एक कॉमेडियन हूँ। और जो पहले जो उसने चांस भी लिया था स्टेज पे जाने का, तो वो भी पहले एज अ कॉमेडियन का ही लिया था। अपने किताब में मुमताज़ मिर्ज़ा साहब लिखते हैं कि एक बंदा जो स्टेज पे लोगों को हंसाने के लिए गया, उससे उसके अंदर में क्या आ गया या क्या उसको चीज़ अल्लाह की तरफ से मिल गई, जो हंसाने वाला स्टेज पे वो अपने लोगों को रुलाने लगा। अलन फ़क़ीर शाह जी दरगाह ते थींदड़ राग तवजो सां ॿुधंदे
उहे बेत ऐं वारियूं यादि कया जेके हू रेलगाॾी में पंहिंजे पेश के लफ़्ज़नि लतीफ़नि ऐं मज़ाया शाइरी सां शामिल करे ॿुधाइण लॻो। भेटाई जी दरगाह ते हाज़िरी भरण राग ॿुधण सबबि संदसि राग जी रग़बत वधण लॻी ऐं हू बि दरकीरनि सां आस्ते आस्ते राग अलापण लॻो। तॾहिं उहा रग़बत अॻिते हली इश्क जे दर्जे ते खे पेची वई। हिकु भेरे दरगाह ते थींदड़ समाओ दौरान संदसि रूहानी रमज़ खे शाह जे रागाए सैयद ग़ुलाम अली शाह परखे वरितो ऐं खेसि सॾु करे पंहिंजे भरिसां विहारियईं। पोइ खेसि शाह जी दरगाह जो खीरु पीआरे सलवात सुर बेत ऐं वाई जे अलापनि जो बुनियादी सम्झाणी ॾिनई। अहिड़ी रीति अलण फ़क़ीर बाज़ाब्ता तौर ते शाह जे राग जो पहिरियों सबक़ु सिखियो। उन खां पोइ शाह साईं जे राग जी बाक़ायदा सिख्या लाइ सैयद ग़ुलाम अली शाह खां गानो ॿधायो। उन सां गॾोगॾु हिन शाह जे राग जी कुझु सिख्या फ़क़ीर अबनवाज़ फ़क़ीर क़ुर्बान अली रंजवाणी ऐं ॿियनि फ़क़ीरनि खां बि हासिलु कई। अलण फ़क़ीर भेटाई जे राग ऐं ख़ासि तौर ते वाईअ खे एतिरो त गहराई सां परोड़ियो जो ॾे तोड़े परॾे में शाह साईं जी वाई ऐं शाह साईं जो इजाद कयल इलामी साज़ तंबूरो संदसि सुञाणप बणिजी विया। उहा त सभिनी खे ॼाण हूंदी त 1961 डॉक्टर नबी बख्श खान बलोच ऐं मखदूम मौला जी कोशिश सां बसमत हाल हैदराबाद में कुल सिंध वज़ाया कॉन्फ्रेंस मुनक़द थी जंहिं ते अलण फ़क़ीर उन दौर में मज़ाया फ़नकार तौरु सुञातो वियो। तंहिं करे उन कॉन्फ्रेंस में अलण फ़क़ीर पुण पंहिंजे मज़ाया फ़न जो मुज़ाहिरो करण लाइ आयो हो। उन वक़्तु संदसि मुलाक़ात सिंध जे हाकारी इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती शख़्सियत मुमताज़ मिर्ज़ा सां थी जेको उते अलण फ़क़ीर जे फ़न मां मुतासिर थियो ऐं खेसि रेडियो पाकिस्तान ते मुतारफ़ करायईं। रेडियो ते अलण फ़क़ीर सभ खां पहिरियां प्रोग्राम साणे जा सिंगार में आऊं मारुनि लाइ मांदी मारू मुलाए मांदा वाई ॻाई। उन वक़्तु अलण फ़क़ीर जी उमिरि 28 वरे हुई जॾहिं त टीवी ते अलण फ़क़ीर खे प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। मुमताज़ मिर्ज़ा साहब ऐं प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच खां सवाइ अलण फ़क़ीर जी शोहरत में चइनि अहम शख़्सियतुनि अब्दुल हमीद आखूंद मुज़फ़र काज़मी मंसूर वीरागी ऐं ग़ुलाम हुसैन शेख जो बि वॾो किरदारु रहियो जिन जी रहनुमाई ऐं सेकार साथ सां अलण फ़क़ीर न रुॻो सिंध ऐं पाकिस्तान पर दुनिया में नाओ कमायो। हिन सऊदी अरब बांग्लादेश ऐं ॾखण अफ्रीका खां सवाइ दुनिया जे घणनि मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। अलण फ़क़ीर खे संदसि फ़न जे एतिराफ़ में सदारती एवार्ड बराए हुस्न कारकरदगी 2 भेरा 1992 ऐं 1996 ईस्वीअ में लतीफ़ एवार्ड 2 भेरा 1987 ईस्वी ऐं 1997 ईस्वी में पाकिस्तान टेलीविज़न जो एवार्ड शहबाज़ एवार्ड 1996 ईस्वी मिसरी शाह एवार्ड गवर्नर सिंध एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई ॾे तोड़े परॾे एवार्ड मिलिया। खेसि उहो बि एज़ाज़ हासिल आहे त हिन शाह जे मुतारफ़ करायल साज़ तंबूरे खे बैन अल-अक़वामी सतह ते मुतारफ़ करायो ऐं तंबूरे तोड़े अलण फ़क़ीर पूरी दुनिया में सिंध जी सुञाणप बणिजी विया। अलण फ़क़ीर जे ॻायल ऐं मक़बूल कलामनि में जेके मियार कनड़ी अदियूं शाह साहब यार वेखू रंग लाया टुड़ी पवंदा टाड़ीअ जॾहिं ॻाढ़ा गुल शेखाया तो पाण पैदा कयो ऐं ॿिया बि कलाम शामिल आहिनि। अलण फ़क़ीर रेडियो टीवी ऐं स्टेज खां सवाइ सिंधी फिल्मनि लाइ पुण ॻायो। खेसि सरकारी सतह ते शाह साईं हज़रत सच्चा सरमस्त ऐं लाल शहबाज़ जे मेलनि जे मौक़े ते बि दावत ॾेई घुरायो वेंदो हो। जॾहिं त हर साल 23 मार्च ते जना इनियो इस्लामाबाद में मुनक़द थींदड़ पाक फ़ौज जी पीरियड जी सलामी जे मौक़े ते इलाक़ाई सक़ाफ़ती फ्लोट्स वारे सिलसिले में सिंध वारे फ्लोट ते अलण फ़क़ीर जी मौजूदगी लाज़मी सम्झी वेंदी हुई। संदसि फ़न टोड़े फ़क़ीरी तबियत जो क़दुरु कंदे खेसि सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में शेख अयाज़ पंहिंजे वाइस चांसलरी वारनि ॾींहंनि में कंपोज़ आर्टिस्ट तौरु भर्ती कयो जंहिं बाद सिंध जे अॻूणे गवर्नर कमाल अज़हर संदसि ग्रेड में वाधारो कयो। सिंध जे हिन मुनफ़रद यगाने रागी जो लाॾाणो 4 जुलाई 2000 ईस्वी ते थियो। आरामगाह सिंध यूनिवर्सिटी जामशोरो कॉलोनी में आहे। तो
दोस्तों ये भी अॼु जी वीडियो उम्मीद है तव्हांखे ज़रूर पसंद आई हूंदी। वधीक अहिड़े वीडियोस जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर कयो। जेकॾहिं हींअर ताईं तव्हां वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं सिंध सलामत, साथ सलामत।